सरे यूनिवर्सिटी की तजर्बाती ज़मीन में बाईपास रोड तामीर करण खिलाफ यूनिवर्सिटी के उस्तादन मुलाजमन आफिसरन इत्तेहाद कायम करे वरतो। एहतजाजी रैली वाइस चांसलर ब्लॉक अॻियां मुज़ाहिरो धरणो तहरीक शुरू करण जो ऐलान। अपडेट क्यों पे आमा के टंडो जाम खा जिते HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर मुराद अली मुताबिक सिंध ज़रे यूनिवर्सिटी टंडो जाम जी तजर्बाती ज़मीन में बाईपास रोड तामीर करण वारे अमल खिलाफ ज़रे यूनिवर्सिटी टंडो जाम जे उस्तादन मुलाजमन आफिसरन इत्तेहाद जोड़े वरतो। यूनिवर्सिटी जी ज़री ज़मीन में बाईपास रोड की तामीर जो फैसलो वापस न वठण ताईं गडियल तौर ते एहतजाजी तहरीक हलाइण जो फैसलो कयो वियो। उन सिलसिले में ज़रे यूनिवर्सिटी के उस्तादन जी तंजीम साउटा जे सॾ ते यूनिवर्सिटी के उस्तादन मुलाजमन आफिसरन पारां गडियल तौर ते कैंप्स अंदर एहतजाजी रैली कढी वाइस चांसलर ब्लॉक अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे 1 कलाक ताईं धरणो हणी सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते उस्ताद तंजीम साउटा जे सदर डॉक्टर पीर अहमद नक्की शाह, मुलाजमीन यूनियन के सदर असगर खासकेली, प्रोफेसर डॉक्टर इम्तियाज निजामानी, डॉक्टर फहद नज़ीर खोसो, फार्मर्स मैनेजमेंट कमेटी चेयरमैन प्रोफेसर मुजाहिद लगारी ऐं ॿियनि अॻवाननि खिताब कंदे चयो त हाईवेज़ खाते जे इंजीनियरनि ज़रे यूनिवर्सिटी जे लतीफ़ फार्म जी तजर्बाती ज़मीन में टंडो जाम शहर जो बाईपास रोड तामीर करण जो गलत नक्शो ठाहियो आहे, जंहिंसां ज़रे यूनिवर्सिटी जा केतिरा ई एकड़ तजर्बाती ज़मीन नाकारा बणिजी वेंदी। हिननि जो वधीक चवणो तजर्बाती ज़मीन में बाईपास रोड ठहण सां हज़ारे शागिर्द तहक़ीक़ खां महरूम थी वेंदा, जंहिंसां मुल्क खे तमामु घणो नुक़सानु रसंदो ऐं तहक़ीक़ी अमल में पिणु रंडुप पेश ईंदियूं। हिननि जो वधीक चवणो केतिरा ई भेरा सिंध सरकार ऐं आला अख़्तियारनि खां बाईपास रोड जो नक्शो तब्दील करण लाइ लिखियो, पर हाईवेज़ खातो ज़रे यूनिवर्सिटी जी तजर्बाती ज़मीन में बाईपास रोड तामीर करण लाइ बज़िद बणियल आहे। इन्हनि वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मामले जो नोटिस वठी बाईपास रोड जो नक्शो तब्दील करे यूनिवर्सिटी जी तजर्बाती ज़मीन खे बचाइण जो मुतालबो कयो। हिननि मसइलो हल न थियण ताईं एहतजाजी तहरीक जारी रखण जो ऐलान कयो। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।